हाँ बंगुल साहब ॿियो ख़ैरु आहे ख़ुशि आहे तबियत ठीकु आहे साईं अलहमदिल्ला अलहमदिल्ला मर साहब तव्हां डिस्ट्रिक्ट काउंसिल जा चेयरमैन बि आहियो सरदार मोहम्मद बख्श खान मर जेको MP आहे मिनिस्टर बि आहे सूबाई उनजा बिरादर बि आहियो नसरुल्ला गडणी जे क़त्ल ते तव्हां छा था सम्झो त हिकिड़ो सिंध जो शऊर जो क़त्ल कयो आहे ऐं SP घोटकी जी ख़ामोशी इहा साबित थी करे त पुलिस उन बेगुनाह ऐं मज़लूम हिक सहाफ़ी जो क़त्ल लोण थी चाहे कि बेकसूर माण्हू जो क़त्ल करणु त इहो त आहे त ॾाढी ग़लति ॻाल्हि आहे न ऐं ॾाढी असांखे ॾाढो अफ़सोस थियो आहे एॾो माशाअल्लाह पढ़ियल लिखियल नौजवान हुया ऐं माशाअल्लाह नौजवाननि ते जेकी सची ॻाल्हि हूंदी वठी ईंदा बाक़ी आहिनि असांखे ॾाढो अफ़सोस आहे पुलिस छा कोशिशि करे थी पई बाक़ी ख़बर आहे साईं जी जी पुलिस जी कोशिशि तव्हांजे साम्हूं आहे SP बि मूंखे जेका नॉलेज आहे त उहो लुंड साहबनि जे शहबाज़ लुंड जेको पुटु आहे ख़ालिद अमन लुंड साहब जो उन जेको चवंदा हथ ते रखियलु आहे ऐं हिन वक़्तु घोटकी में माना 2 कम्यूनिटी लुंड ऐं मर उन्हनि जी गवर्नमेंट आहे MNA MPA माशाल्लाह तव्हांजे घर में बि 3-4 MPA हिकु त MNA आहे साईं ऐं उहो हिन वक़्तु ताईं क़त्ल अगरि हिते कंहिं बि नाराज़ न थीजो मां हिकिड़ो सुवाल थो कयां हिते कंहिं महर सरदार जो पुटु क़त्ल थिए या कंहिं लुंड सरदार जो या कंहिं शर सरदार जो या मिठू जो या XY कंहिं ॿिए जेको आहे बासर माण्हू जो त मां साईं अफ़सोस त असां तव्हां अफ़सोस मर साहब असां मर साहब तव्हांजो ऐं असांजो इहो ॾुख ठीकु आहे कंहिं कम जो कोन्हे जॾहिं असां वटि उहो माण्हू हलियो वियो हाणे ॾुख करणु ठीकु आहे हाणे इहो रहियो आहे त हुनजी माउ खे पोयों धमकियूं मिलनि पियूं त तव्हां उन मज़लूम सां गॾु आहियो या उन बरबरियत जेकी क़ाइमु रखी वई आहे घोटकी ज़िले जे अंदरि हिकिड़ी सरदारी सिस्टम जेको आहे साईं पुलिस SSP साहब वांगारी आहे साईं चनू साहब SP वांगारी आहे साईं तव्हांजे साम्हूं आहे तव्हां सरदार आहियो ज़िले जा चेयरमैन आहियो तव्हां ज़िम्मेवार माण्हू आहियो तव्हां सूबाई वज़ीर बि रहिया आहियो तव्हांजे अॻियां आहे सभु कुझु मर साहब ऐं अञा तव्हां मूंखे था चओ जेको हैदराबाद माण्हू वेठो आहे उनखे ख़बर आहे तव्हांखे ख़बर न आहे साईं तव्हांजा मुक़ररु थियल ऑफिसरनि खे भला 24 कलाक तव्हांजे दरनि ते हाज़िरी ॾियण वारा इहा ऑफिसरनि साईं तव्हांखे चांहि पीआरण वारा माण्हू तव्हांखे गिलास खणी पाणी पीआरण वारा माण्हू इहे सरे हिन वक़्तु साईं बंगुल साहब हिन वक़्तु तव्हांखे नसरुल्ला जे वारसनि सां गॾु बीहणु घुरिजे हा उन सां गॾु तव्हां वञी मर साहब अर्ज़ु कंदासीं त अॼु नसरुल्ला शहीद थियो आहे पाकिस्तान पूरो बीठो आहे क़िबला पर घोटकी जा सरदार नथा चाहिनि त कंहिं सरदार जे